ये पानी गंदगी है, पानी रोडन ते बीठल आहे छा आहे भला छा जो पानी आहे गंदो निकतो आहे रोड ते बीहजी को तो मालकी कान्हे बेमालकी ठाही खड़ी है। अच्छा हा माण्हू हिन दुकाननि ते कीअं वञनि था अचण वञण हज़ार तीन माण्हू फाथल। अच्छा हा तो कपड़ा वग़ैरह तव्हांजा त ख़राब थींदा हूंदा। हा ज़रूर बाबा हुन क्या करी थे वो मालकी कान्हे ना। अच्छा सकून कोन्हे। अच्छा तो हिते इंतज़ामिया वग़ैरह को आई आहे पानी वानी निकाल करण लाइ? कुछ कोन्हे। अच्छा कुछ कोन्हे। ठीक है हलो तव्हांजो अख्तर हुसैन भाई अख्तर हुसैन ही छा दुकान जे अॻियां पाणी मुसलसल बीठो आहे यकी 100 खां लपेट अची विया आहिनि दुकान पाणी हेठि। सुबुह खां 11 बजे ताईं पाणी लपेट में अची वियो आहे। पाणी में कारोबार सख़्तु मुतासिर थियो आहे। ॾाढा परेशान आहियूं। पाणी जेको आहे असां इंतज़ामिया खे पाणी त अॻियां बीठो आहे को ग्राहक अचे थो पर दुकानदार तव्हां ख़रीदार कयो मुतासिर कोन आहे साईं। को ग्राहक नथो अचे। पाणी आहे निजात वारो पाणी आहे साईं। हा को ॿार आहे कोई स्कूल वारो आहे उहो अचण लाइ तयारी कोन्हे। रस्तो आहे गर्मी जे काफ़ी गर्मी घटी हुन जे मुतासिर कोन्हे। पाणी बीठो आहे सुबुह वठी बीठो आहे हिन मां कोई न आयो आहे साईं। कहिड़ो इलाइक़ो आहे हीउ? हे साईं हैदरी होटल। हा हैदरी मॉल आहे। कहिड़ो रोड आहे हीउ? हे रोड ते सतारगढ़ रोड आहे साईं। मेन रोड आहे? मेन रोड आहे। मेन जामे मस्जिद खां जामे मस्जिद खां मुसलसल सतारगढ़ मेन रोड आहे साईं। अच्छा हा हा घणा दुकान तकरीबन थींदा? 10-12 दुकानदार आहे। दुकान आहे तकरीबन अच्छा। हा अच्छा पाणी त वधंदो वञे थो परे रोड ते वञी सम्झ कोन्हे न साईं। पाणी वधंदो न आख़िर निकाल आहे कोन पुराणा निकाल नी पुराणो निकाल आहे सिस्टम आहे नए सिरे ठाहिया वञनि। हलो तव्हांजो अख्तर हुसैन भाई अख्तर हुसैन ही छा दुकान जे अॻियां पाणी मुसलसल बीठो आहे यकी 100 खां लपेट अची विया आहिनि दुकान पाणी हेठि। सुबुह खां 11 बजे ताईं पाणी लपेट में अची वियो आहे। पाणी में कारोबार सख़्तु मुतासिर थियो आहे। ॾाढा परेशान आहियूं। पाणी जेको आहे असां इंतज़ामिया खे पाणी त अॻियां बीठो आहे को ग्राहक अचे थो पर दुकानदार तव्हां ख़रीदार कयो मुतासिर कोन आहे साईं। को ग्राहक नथो अचे। पाणी आहे निजात वारो पाणी आहे साईं। हा को ॿार आहे कोई स्कूल वारो आहे उहो अचण लाइ तयारी कोन्हे। रस्तो आहे गर्मी जे काफ़ी गर्मी घटी हुन जे मुतासिर कोन्हे। पाणी बीठो आहे सुबुह वठी बीठो आहे हिन मां कोई न आयो आहे साईं। कहिड़ो इलाइक़ो आहे हीउ? हे साईं हैदरी होटल। हा हैदरी मॉल आहे। कहिड़ो रोड आहे हीउ? हे रोड ते सतारगढ़ रोड आहे साईं। मेन रोड आहे? मेन रोड आहे। मेन जामे मस्जिद खां जामे मस्जिद खां मुसलसल सतारगढ़ मेन रोड आहे साईं। अच्छा हा हा घणा दुकान तकरीबन थींदा? 10-12 दुकानदार आहे। दुकान आहे तकरीबन अच्छा। हा अच्छा पाणी त वधंदो वञे थो परे रोड ते वञी सम्झ कोन्हे न साईं। पाणी वधंदो न आख़िर निकाल आहे कोन पुराणा निकाल नी पुराणो निकाल आहे सिस्टम आहे नए सिरे ठाहिया वञनि। की पाणी बीठो आहे हीउ सही छा नालो आहे अव्हांजो? इम्तियाज़ अली साईं। इम्तियाज़ अली की छा ही मसलो आहे पाणी छो बीठो आहे? गटरनि जी नेकाली कोन्हे सफ़ाई कोन्हे जंहिंजे करे इहो सॼो तेज़ो सिस्टम ख़राब थी वियो आहे। अच्छा माण्हू त पोइ ग्राहक वग़ैरह न ईंदा हूंदा न दुकान ते? ज़ाहिर आहे त ग्राहक न ईंदा न अगरि एतिरो पाणी गटर जो पाणी नापाक पाणी पीअंदो त ग्राहक केॾो ईंदो? घणे टाइम खां वठी पाणी इहो बीठल आहे? साईं हिनखे सुबुह खां वठी हिते पाणी निकितो बीठो आहे। अच्छा हा पोइ इंतज़ामिया को आयो आहे को न, अञा वग़ैरह? कोई बि न आयो आहे। हा न छा था चवनि त को ईंदो आहे भला नालियूं वग़ैरह साफ़ करण या कोन? हफ़्ते हफ़्ते त ईंदा आहिनि पर हाणे त नज़र न आहिनि काफ़ी ॾींहं थी विया आहिनि कोन आया आहिनि। अच्छा हा ज़ाहिर आहे की लकी मुसलसल केतिरा तक़रीबन 100 खां वधीक दुकानदार परेशान आहिनि। पाणी ज़ाहिर आहे उन्हनि दुकाननि अॻियां बीठल आहे जेके आम माण्हू ख़रीदार आहिनि उहे बि नथा अची सघनि। तव्हां कहिड़ा छो था भला मस्जिद वञो त? साईं बस ॿाहिरां थोरो परे फिरी करे वञूं था। अच्छा ॾिसो तव्हां पाण था त हालत लॻी पई आहे। ठीकु आहे यहाँ बंद थी वियो आहे बेलाक नाली निकाल बंदि आहे उनजे करे दुकाननि में पाणी पी रहियो आहे। अच्छा नाली काॾे वञे थी बेटा? इहा ॿाहिरि वात वेंदी खूह ते वेंदी आहे। अच्छा इहा नथी हले नाली? हा हिन वक़्तु बंदि आहे कोई बि न आयो आहे। कलाकु घंटो थी वियो आहे घंटे खां मथे टाइम थी वियो आहे। अच्छा हे माण्हू जेके टपनि था पैदल पाणी में गंद किरंदे पाणी में क्रॉस कनि था? हे घणो पाणी पी रहियो आहे। नाली जो पाणी आहे बेकार पाणी आहे। को निमाज़ को कीअं आहे को साफ़ सुथरा कपिड़ा आहिनि को बि दुकान ते ॼण लाइ तयारु न आहे। तव्हांजो कारोबार ई मुतासिर थियो हूंदो न? तव्हां उहो बंदि आहे थियो कारोबार न पाणी जे करे को गंदे पाणी में चढ़ंदो ई केरु कोन। अच्छा हा इंतज़ामिया खे इतलाह कयो आहे? को आयो आहे को? हिन वक़्तु कोई कोन आयो आहे। अच्छा छा था चवनि? आहे कोई कोन कंहिंखे छा चऊं।